लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं फैज़ुल आबासी साहब सां जारी आहिनि। डॉक्टर साहब वाइस चांसलरी जा 10 साल रहियो ऐं उन खां पोइ साईं आख़िरी ॾींहंनि में हिकिड़ी ॻाल्हि सोची अचो त उहा बि तव्हांखे ॿुधायूं। ऐं माण्हू हिकिड़ी मंज़िल ते पहुचण खां पोइ बि हिकिड़ी नए राह ते हली सघे थो। ॾिसो त साईं छा कयो। साईं छा कयो तव्हां आख़िरी ॾींहुं वाइस चांसलरी जा? ऐं जब रिटायर पे कयुमि न ऐं मूंखे मुख़्तसिर पेंशन मिलंदी आहे मेराण मां अर्ली रिटायरमेंट में। मुंहिंजा ॿार सभु अमेरिका में आहिनि। अच्छा। सो उन्हनि तव्हांखे घणा ॿार आहिनि? मूंखे 2 पुट हिकिड़ी नियाणी ऐं 3 जॉब्स ते आहिनि हुते। अच्छा। ठीकु आहे। ऐं आउं सोचियां थो वॾो ख़ुशनसीबु आहियां जो एॾो लाइक़ फाइक औलाद मिलियो आहे जो अञा ताईं इज़त करे थो। माशाअल्लाह। पर पॉइंट इज़ की उन्हनि मूंखे मना कई त तव्हां हाणे नौकिरी न कंदव। त मुंहिंजो यार पोइ मानी मुंहिंजी बेइज़ती कीअं ईंदी जी उहो तव्हां छॾे ॾियो। सो मूंखे वर्ल्ड बैंक जी ग्रांट ईंदी आहे माना USA मां पैसा ईंदा आहिनि हर महीने। पोइ मूं सोचियो कयां छा मतिलबु कुझु कोन्हे रिटायर्ड माण्हू घरु वेठो आहियां। मूं सोचियो त अहिड़ी शइ कयां जेका मूंखां वॾी हुजे मतिलबु उहा शइ न मतिलबु जेको आहे न। सो मूं सोचियो त यार ॻोठ थो वञा ऐं धामरा ॻोठ आहे मुंहिंजी वाइफ जो ऐं उते वञा थो ऐं उते कंहिं स्कूल में थो पढ़ायां वञी। सो आउं वियुसि धामरा में मतिलबु 2 हायर सेकेंडरी स्कूल्स आहिनि हिकिड़ो बॉइज़ जो हिकिड़ो गर्ल्स जो। सो ॿिन्ही में आउं वञी मैथमेटिक्स पढ़णु शुरू कई मैट्रिक में। मालूम आहे थोरो घणो ठीकु आहे पर छोकिरियुनि जे स्कूल में उन्हनि खे मूंखां आउं न वणियसि। सो उन्हनि उहो हड़ताल वड़ताल कई या छा त छोकिरनि? हा छोकिरनि न कई टीचर्स हड़ताल कई? टीचर्स जनरल बॉडी कई मुंहिंजे ख़िलाफ़ु। छो थो पढ़ाए? न चई त हीअ हिते कब्ज़ो करणु आयो आहे। अच्छा। उन्हनि मिसकंस्ट्रू कयो सॼो ॻाल्हि। ख़ैर पोइ वञण ई छॾे ॾिनो हुते। पोइ हाणे अॼुकल्ह 2 सालनि खां गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल धामरा उनखे संभाले वेठो आहियां ऐं उनखे नियाणियुनि जो स्कूल आहे। दे आर फ्रॉम 6th to 10th हुआ। हाणे मूं 11th ऐं 12th बि स्टार्ट कयो आहे हुते। ऐं मूंखे लॻे थो त ट्रांसफॉर्मेशन इट्स अ डिफरेंट स्कूल ऑल टुगेदर। अच्छा। इट्स नॉट द सेम स्कूल एज़ यू कैन सी। असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां केॾो क्रिटिसाइज़ कंदा आहियूं गवर्नमेंट सिंध खे तालीम जो मयार अहिड़ो ॿुॾी वियो साईं। ऐं यार जेसिताईं तव्हां उते पाण न आहियो न सिस्टम में आई रादर नॉट क्रिटिसाइज़ त ॾिसो सिस्टम में छा आहे। हिकिड़ी मज़ेदार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त तव्हां ॾिसंदो टीचर्स जी शॉर्टेज यस रिसोर्सिस जी कमी यस बिल्डिंग जी हालति ख़राबु यस ठीकु आहे। ऐं सरकार जा ॾोह आहिनि न हैंग ऑन सपोज़ कयो तव्हां हिननि खे सभु शयूं था ॾियूं टीचर्स बि ॾियूं था बिल्डिंगूं बि ॾियूं था ऐं हर शइ जेका घुराइनि था सभु शइ हुननि खे मुहैया था करे ॾियूं। मुंहिंजे हिसाब सां हिकिड़ो टके जो बि फ़र्क़ु न ईंदो। यू ब्लेमिंग द रॉन्ग पर्सन। रीज़न ई ग़लति आहे तव्हांजी। छोकरि जेको मेजर इशू अथव न हुते उहा लीडरशिप जो दस नो लीडरशिप। ओके। तव्हां इहे शयूं ॾेई छा कंदव हुननि खे? माना तव्हां बिल्डिंग बि ॾियो सभु शइ ॾियो मतिलबु टीचर्स बि ॾियो मालिकी न कयो। मालिकी हुननि में हाई आउं जॾहिं वियो आहियां न मूं छा कयो आहे आई टेक इनिशिएटिव्स ऐं मूंखे जेका फंडिंग थिए थी मुंहिंजा दोस्त मुंहिंजा माइट हुन फंडिंग थी थिए। पहिरियों कमु मूं इहो कयो त हुननि खे कंप्यूटर लैब ठाराए ॾिनमि। अच्छा। हा कंप्यूटर लैब ठाराए ॾिनमि। तव्हां यकीन कंदो की पहिरियों क्लास जॾहिं असां वरितो त मूं नियाणियुनि खां पुछियो बाबा तव्हांखे ख़बर आहे माउस छा आहे त मूंखे चयो हा साईं कूओ। मुंहिंजो न कूओ न अथव हीअ अथव माउस लेफ्ट क्लिक राइट क्लिक। अच्छा लकीली मूं वटि हिकिड़ी उते धामरा जी नियाणी आहे जेका वॉलंटरीली मूं हुनखे घुरायो आहे। उहा डिप्लोमा IT में आहे फ्रॉम ज़ेबिस्ट। अच्छा। सो मूं उहो सॼो करे हुनखे ॾेई वियुसि। यकीन कंदो असांजी छोकिरियूं एॾियूं होशियारु अथव स्मार्ट अथव। ॿिए ॾींहुं इहे ई छोकिरियूं जेके माउस खे कूओ पियूं सॼनि उहे वर्ड प्रोसेसिंग में पिया नाला पियूं लिखनि ऐं टाइप पियूं कनि। दे पिक्ड इट अप इन अ डे। ऐं हाणे त तमामु घणी चढ़ी वियूं आहिनि। हाणे त चैट GPT असां इस्तेमालु कंदा आहियूं। तव्हांखे रिसाला ॾेखारे त असां हिकिड़ो एन्युअल मैगज़ीन छापी मोहन जो दड़ो फ्रॉम चैट GPT
And my girl students not only wrote the articles on ChatGPT, but they understood. हाणे ही जेका आहे न इहा असांजी एनुअल मैगज़ीन आहे, इन जो बि हिकिड़ो ॾाढो मज़ेदार किसो आहे। जब मूं छोकिरियुनि खां पुछियो यार हिकिड़ी मैगज़ीन था छापियूं, ऐं चयोसीं असां किथां लिखी सघंदासीं, असांखे न फ़िक्रु न कयो नालो छा रखूंसि। सो इलाही नाला उन्हनि फ्लोट कया, आख़िर में छोकिरियुनि सजेस्ट कयो मुंहिंजो दड़ो था रखूं। ट्रेडिशनल मुंहिंजो यार वाह। सो असांजी एनुअल मैगज़ीन जो नालो आहे मोहन जो दाड़ो, ऐं उन में हिननि छोकिरियुनि बाक़ाइदा आर्टिकल्स लिखिया आहिनि पाण ChatGPT तां, ऐं पोइ हिकु हिकु आर्टिकल जी प्रेज़ेंटेशन ॾिनी अथनि मूंखे। ईअं न आहे की बसि लिखी ऐं बसि करे वेही रहिया, हिकु हिकु आर्टिकल जी प्रेज़ेंटेशन ॾींदियूं आहिनि। अच्छा, उनखां पोइ असां छा कयो जो इहो फस्ट एनुअल मैगज़ीन, पोइ असां हीअ जेका आहे न पंहिंजी क्वार्टरली मैगज़ीन्स शुरू कयूं। हा, टिमाही। पोइ आउं हुनखे चवंदो आहियां छोकिरियुनि खे त 4 संभारास मेक 1 मोहन जो दड़ो। 4 संभारा ठाहींदासीं त असांजी हिकिड़ी मोहन जो दड़ो ठही वेंदी। हाणे असां 4 ठाहे वरिता आहिनि ई, ऐं हाणे एनुअल मैगज़ीन्स पिया ठाहियूं। ऐं छोकिरियूं हाणे अहिड़ियूं होशियारु अथव त पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन्स कनि थियूं। मूंखे ह्यूमन ब्रेन ते पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन ॾिनो। जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप जेका लेटेस्ट आहे उहा असांजी छोकिरियूं प्रेज़ेंटेशन में ॾींदियूं आहिनि। उनखां पोइ इहो इलाही घटि खे ख़बर आहे, CRISPR-Cas9 हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आई आहे जंहिंमें DNA एडिटिंग थींदी आहे। तव्हांजो किनो DNA कढी नओं DNA विझंदा आहिनि। इंजीनियरिंग जेका आहे, हा, जेनेटिकल इंजीनियरिंग, जेनेटिक इंजीनियरिंग में इहो नओं हिकिड़ो CRISPR-Cas9 जो एडिटिंग आयो आहे, वर्जन आयो आहे। My girls know that too. But come to think of it, now they are working on artificial intelligence. They know all the AI platforms. ChatGPT त आहे, पर उन्हनि मूं उन्हनि खे डीप सीक ॿुधायो जेको चाइनीज़ आयो आहे। बोलो मंज़ूर आहे, मुंहिंजो 3 ॾींहं पहिरीं चाइना थठलो मचाए छॾियो आहे। सो ॿुधायो मां त हीअं सस्तो आहे, ChatGPT मुफ़्त आहे, ChatGPT खां वधीक सुठो आहे। सो आउं चई हलियोसि। थोरी देरि खां पोइ कंप्यूटर लैब में आहियूं, ऐं दे हैड लॉग्ड इन डीप सीक। 3 छोकिरियूं, ऐं उन चई हीअ आहे न डीप सीक। मुंहिंजो हा, मुंहिंजो हाणे मूंखे तव्हां कंपेरेटिव ॾियो, ऐं छोकिरियूं लिखनि पियूं त ChatGPT, डीप सीक, जेमिनाई, इलाही ॿिया बि, ग्रॉक 3 आहे, हुन इलॉन मस्क हाणे ठाहियो आहे। मुंहिंजो त सभिनी कंपेरिज़न करे मूंखे ॾियो। हाणे आउं वेंदुसि हींअर त दैट विल बी रेडी एंड दे विल गिव मी अ प्रेज़ेंटेशन। सो हाणे मुंहिंजो जेको मोटो आहे न हुते स्लोगन, वेरी सिंपल, आई वॉन्ट टू ब्रिंग इन अ ट्रांसफॉर्मेशन बियॉन्ड द करिकुलम। अच्छा, करिकुलम यार अलाह ॾे पनाह। ऐं सच थो ॿुधायां, वरी चवंदुसि मैथमेटिक्स जो आउं पढ़ाईंदो आहियां 10th खे, अदा आउं PhD आहियां इंजीनियरिंग में, मूंखे पाण सम्झ में नथो अचे। एॾो कॉम्प्लेक्स ऐं ॾुखिया हुन में शयूं आहिनि। कम जी आहे उहा न, अलाह थो ॼाणे, अलाह थो ॼाणे, मतिलबु असां मूंखे सम्झ में नथो अचे। त मूं पढ़ायो, कोशिशि कई हुन में एप्लीकेशन्स ॾियां, त भले पाइथागोरस थ्योरम जी एप्लीकेशन छा आहे, या ट्रिग्नोमेट्री में साइन थीटा कॉस थीटा इहो कीअं थींदो आहे, फंक्शन्स छा हूंदा आहिनि। त कोशिशि कई हुन में कॉन्सेप्ट्स ॾियां। ऐं मुंहिंजी टीचिंग इहा इंटरेक्टिव हूंदी आहे, मतिलबु पुछां थो। ऐं ॿियो, मूं हुननि में क्यूरियोसिटी डेवलप कई आहे। मतिलबु इन सेंस हुननि खे चवंदा जीअं वेंदो आहे न, तव्हां चवंदा ओके लेट मी आस्क यू व्हाट डू यू वांट टू लर्न, तव्हां छा था सिखणु चाहियो। हाणे वीचारियूं ॻुठाणियूं हेॾा होॾा पियूं ॾिसनि, मुंहिंजो ईअं न कयो न, तव्हां कुझु त सोचियो न। पोइ दे केम प्रिपेयर्ड। हिकिड़े ॾींहुं मूंखे हिकिड़ी छोकिरी चयोसीं असांखे World War I ऐं World War II ते ॿुधायो इहो छा हुयूं, जंग अज़ीम जेके थियूं 2। अड़े मूं सॼी हुननि खे बिल्कुलु बेसिक, बिल्कुलु अखणी करे ॿुधायो त World War I में छा हो, ट्रीटी ऑफ वर्साइल्स छा थियो, हिटलर कीअं आयो, मुसोलिनी कीअं आयो, सॼो हुननि खे ॿुधायो रीज़न छा हो, इहे सवाल पुछूं हुन में। हा, हलो एसि ताईं पहुतासीं। हाणे खुलियूं। सो मूंखे हिकिड़ी पुछे थी, साईं वॉट इज़ डार्क एनर्जी। अड़े मां ख़ुदा जो ॾिजी सघियो, मुंहिंजो यार हीअ चए, मुंहिंजो यार डार्क एनर्जी ब्लैक होल तव्हां ॿुधो आहे, चई हा थोरो घणो, मुंहिंजी हिन में मास कंडेंस थींदो हलियो ऐं ट्रांसफॉर्म्स टू एनर्जी, एंड दैट्स कॉल्ड डार्क एनर्जी। The whole space is full of 80% black holes, yeah, 70% black holes. So it has something to do with that. No?
त वरी ॿियो सुवालु पुछी एकदमि फॉलोअप वॉट इज़ एंटी मैटर उहा मूं भाउ खे मुंहिंजे मूं बसि कई आहे न मुंहिंजे यार मूंखे ख़बर न आहे सो मुंहिंजो लेट मी गो बैक होम एंड आई गूगल इट आउट एंड फॉर द फर्स्ट टाइम आई केम टू नो वॉट एंटी मैटर वॉज वाह ऐं देन नेक्स्ट डे जी हुनखे सम्झायो ऐं तमामु आसान तरीक़े सां नो कॉम्प्लिकेशन्स सो वॉट आई हैव डन सो फार इज़ उनजी जेका आहे न क्यूरियोसिटी लेवल हाणे दे आर स्टार्ट आस्किंग क्वेश्चन्स सो मच सो के हुननि जी 3-4 छोकिरियूं सर वी वॉन्ट टू स्पीक टू यू इन इंग्लिश गो हेड ऐं कोशिशि कनि थियूं मुंहिंजो भले टुटल अंग्रेज़ी हुजे कयो सो दे ट्राई टू दे अंडरस्टैंड इंग्लिश वेरी वेल ॻाल्हाइण में हुननि खे झिझक आहे उहा बि कढी वठंदा हिकु ॾींहुं उहा बि थी वेंदी ऐं मूं हींअर त हिकिड़ो हुते मल्टीपर्पज़ रूम ठाहियो आहे की असांजो नओं स्कूल ठहे पियो थैंक्स टू गवर्नमेंट ऑफ सिंध तमामु स्टेट ऑफ द आर्ट स्कूल पिया ठाहिरायूं असां शिफ्ट करे हिकिड़े प्राइमरी स्कूल में पर उते हिकिड़ो कमिरो असां कयो आहे हुनखे चयो आहे मल्टीपर्पज़ रूम मल्टीटास्किंग आहे मल्टीपर्पज़ लैब उन में असां छा कयो आहे जो AI स्टेशन्स 5-6 कंप्यूटर रखिया आहिनि जंहिंमें उहो AI मतिलबु इहे ChatGPT वग़ैरह हलाईंदियूं उन खां पोइ असां कम्यूनिकेशन लाइ हिकिड़ी स्मार्ट TV वठी ॾिनी आहे रोज़ानी सुबुह जो ॿारड़ा अची पाण उते पहिरीं तलाउ ते कराम ॿुधंदा आहिनि 10 मिंट पोइ दे टेक अप डॉक्यूमेंट्रीज़ लाइक हाउ डज़ द ह्यूमन हार्ट फंक्शन हाउ डज़ द रेस्पिरेटरी सिस्टम फंक्शन अहिड़े क़िस्म जी डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसंदा आहिनि एंड दे मेक नोट्स ऐं ऑन टॉप ऑफ इट हाणे असां ऑनलाइन करे छॾियो आहे पाण खे I held a meeting only day before yesterday, online, with the school and there were 2 teachers in Karachi, I was in Karachi, and the headmistress and 2 teachers उते वेठियूं and we had a perfect reception. अमां उते घणो वक़्तु था रहो आउं हिन दफ़े 3 हफ़्ता रही आयो आहियां पर हाणे छा जो त इम्तिहान पिया हलनि पर हाणे वरी वापसि पियो वञा छो आउं स्कॉलरशिप जो टेस्ट थो वठां ॿारनि खां and we are going to give them scholarships. पर उहो रूम ॾिसण जहिड़ो अथव जेको असां ठाहियो आहे न ज़रूरु अचिबो होॾे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो जेको डॉक्टर इंजीनियर फैज़ुल्ला अब्बासी साहिबु आहे वाइस चांसलर ऐं DMD ऐं MD ऐं हाणे टीचर ऐं ओनर ऐं सभु कुझु त हू सम्झे थो त हू एजुकेशन खे पाण खां वॾो थो सम्झे ऐं उहो सम्झे थो त ज़िंदगी जे बाक़ी जेके 20 साल 10 साल 5 साल 1 साल का ख़बर न आहे ज़िंदगी में तव्हांखे परेशानी कॾहिं थी छा जी ज़िंदगी में के वाक़िया थिया हुजनि यार आउं कैंसर जो सर्वाइवर आहियां हिन खां वधीक परेशानी कहिड़ी हा वाह I had breast cancer and I had gone through chemotherapy पर I took it in my stride कॾहिं अञा ताईं हर 6 महीने वेंदा आहियूं 50 कॉलेज रिसर्च टेस्ट ॾिसंदा जीअं फस्ट क्लास हलूं पिया त हलूं पिया कैंसर हुई तव्हांखे यस कैंसर ब्लड प्रेशर त इलाही पहिरीं खां आहे वरी शुगर बि थी पई आहे हाणे हुन खां पोइ प्रोस्टेट इलाज लिमिट इहे सभु आहिनि वरी मुंहिंजी वाइफ जो इंतकाल थी वियो 2020 में कोविड में हाणे मूंखां वधीक परेशान केरु सम्झी सघो था पर न इहो सभु अलाह साईं तरफ़ां थींदो आहे You have to take it in a stride. Be positive. हींअर हाणे ॿुधायो कराची जो माण्हू आहियां कराची में रहंदो आहियां पर मूंखे कराची में टके जो मज़ो नथो अचे ऐं विंद थिए त वञा ॻुठ उते वञी स्कूल में पढ़ायां ॿारनि खे त सुबुह जो 8 बजे आउं तयारु थींदो आहियां नाश्तो करे 8:30 बजे स्कूल पहुची वेंदो आहियां असेंबली थींदी आहे पोइ 9 खां 10 10 खां 11 11 खां 12 बैक टू बैक क्लासिस आउं वठंदो आहियां मैथमेटिक्स जा ऐं उन में मूं 10th ऐं 11th बि एड कयो आहे 11th ऐं 12th बि एड कयो आहे छो उहे छोकिरियूं 10th खां पोइ घर वञी वेही रहंदियूं वञी न पए सघियो ॿाहिरि हाणे मूं वटि उहे 73 इनरोलमेंट्स आहिनि 11th ऐं 12th में ऐं टोटल घणी इनरोलमेंट आहे 643 वाओ पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पूरे सिंधी स्कूलनि में हिकिड़ो वॾो प्रॉब्लम अथव अटेंडेंस घटि आहे छो दिस इज़ समथिंग आई वॉन्ट टू इन्वेस्टिगेट मूंखे पाण ख़बर न आहे कुझु माण्हुनि साइकोलॉजिस्ट मूंखे ॿुधायो आहे त जेका बाउंड्री कान्हे जेके टॉयलेट्स जा इशू आहिनि ऐं जनरली मालिकी कान्हे छॾे ॾिनो भाई स्कूल आहे पियो वॾेरो संभाले पियो को माण्हू संभाले
उन में पोइ ड्रॉप आउट रेशो बि वधीक आहे, इंट्रस्ट बि कोन्हे, ऐं हू रिलेवेंस बि नथो रहे उतां जी आबादी जो। हिन में ॿुधायां थो हिकिड़ो ॾाढो इंट्रस्टिंग किस्सो ॿुधायां की ॿारड़ियूं असांजूं कॾहिं धामरा खां ॿाहिरि निकितियूं ई कोन्हनि। सो मूं हिकिड़े ॾींहुं हिननि खे चयो त हलो तव्हां किंजर थो घुमाए अचां, पर मूं चयो यार हाणे ॻोठ आहे, कंज़र्वेटिव माहौल आहे, सो सभिनी खे चवंदो वञी पंहिंजे पेरेंट्स खां सही कराए वठी अचो। उहो त उहो तरीक़ो बि आहे, सॼी दुनिया ईअं कंदी आहे। हा, सो सभिनी खे मिलियो अबाउट 80 गर्ल्स, 2 बसूं हायर कयूंसीं, हितां खां किंजर वठी आयोसीं फस्ट टाइम। ऐं हिते जेमहिल हुते असांखे STTC वारनि अरेंजमेंट्स करे ॾिनियूं, जो फेरी जी राइड हुई न, सो मूं वरी सभिनी खे लाइन में ॿाहिरि चयो बाबा हिन में ॿेड़ीअ में केरु केरु चढ़ंदो, अधु क्लास जेको आहे न उहो अलॻि थी वियो, जीअं असां न, असांखे डपु थो लॻे। नूरी क़बर ते न वेंदासीं। न न न न उहो बि चई असांखे पाणीअ में ॿेड़ी ॿुॾी वञे त पोइ छा थींदो, पर यकीन कंदो जो अधु विया, ॿियनि अधु ॾिठो त यार इहो त मज़ो आहे, एंड दे ऑल जॉइन। पोइ त उन मां लेक मां कढण ई मुंहिंजे लाइ मुसीबत त हाणे हलो वापसि हलूं, पर दे इंजॉयड इट। हाणे हिन जो त डाउन साइड थो ॿुधायां। अच्छा, मूं सभिनी खां परमिशन वठी हिननि खे खाधा पीता सभु स्नैक्स वग़ैरह ॾाढो सुठो ऑर्गेनाइज़ करे खणी वियोसीं। राति जो 1 बजे पहुतासीं धामरा वापसि, सभिनी खे छॾींदा, ठीकु आहे न। ॿिए टे ॾींहुं शिकायत आई, शिकायत कंहिंखे असांजे भाॼाई आहे जेका MNA साहिब जी वाइफ, हुते फैमिली ॿ टे पेरेंट्स आया, जो साईं जेको आहे न असांजे निंगरियुनि खे रुलाए पियो ऐं घुमाइण जी कहिड़ी ज़रूरत थी हुनखे वठी वञण खे। सो मूं हुनखे ॿुधायो त यार हुनखे परमिशन वरिती, चयो बाबा तव्हां परमिशन ॾिनी, त चई हा हू छोरियूं अची मथां बीह रहियूं, हाणे असां छा कयूं, असां ॾियणी पई। चई पोइ हाणे पुछो था शिकायत कयो। पोइ ख़बर पई त छा आहे जो उते हाणे इहो डिफरेंस मूं ॾिठो, छोकिरा जेके हुआ न उते जेके अञा भाउर हूंदा, दे फील डिप्रेस्ड, अड़े ही छा आहे, डिस्करेज्ड, ही त भई असां त कॾहिं निकिता ई कोन आहियूं। सो दे स्टार्टेड grumbling against them. So there's a difference between boys and girls in the village that needs to be narrowed. न पर हीअं बि त थिए न त उन्हनि छोकिरनि नंढड़नि खे बि मौक़ो मिलणु खपे, त को न को फैज़ुल आबासी साहिबु हुजे। आउं त वियुसि यार, आउं त खेरे सले वियोसि, पर मूंखे कोन वणियसि कोन त मूंखे कहिड़ी छॾियो, आउं चयो। पर पोइ जो इन खां अलावा आउं तव्हांखे ॿुधायां, हिकिड़े ॾींहुं शुरू में 3 महीना थिया हुआ, छोकिरियूं त असांखे पेंटिंग करणी आहे, मुंहिंजी तव्हांखे पेंटिंग ईंदी आहे, चई हा असां कोशिशि कंदासीं। सो हिते पारस जो दुकानु आहे हिते, उन मां ईज़ल्स वरितमि, कैनवस वरितमि, पेंटिंग ब्रशिस वग़ैरह वठी खणी वियुसि। हाणे हुते ईज़ल असेंबल करणु न पियो अचे कंहिंखे। सो हिकिड़ी वॉलंटरी टीचर मूंखे यादि आहे, मूंखे चईं आउं कयां, मुंहिंजो तोखे ईंदो आहे? अचे हा। सो ईज़ल करे कैनवस रखी पेंटिंग शुरू करे ॾिनी, ठीकु आहे। पर मूंखे चईं मुंहिंजो फ़ोटो न कढिजो, मुंहिंजो ठीकु आहे। हिकिड़ी तमामु सुहिणी हिकिड़ी छोकिरीअ जो फ़ोटो कढी, विलेज गर्ल, कपिड़ा चोटियूं फस्ट क्लास, 2 कलाकनि में। अच्छा, त मूं चयोमांसि पुटु हिन ते नालो त लिखो न पंहिंजो। चई न न मूंखे अलाउड न आहे नालो, आई कांट राइट। मुंहिंजो अड़ी यार इहो छा आहे। सो मूं चयोमांसि भला पोइ हिन जो को कैप्शन त ॾे, शी इज़ MA इंग्लिश बाय द वे ऐं वॉलंटरी टीचर आहे, मुंहिंजो न कैप्शन त ॾे। यार जेको कैप्शन ॾिनई न, मुंहिंजो वाक फाटी वियो। हुन ते लिखी स्कैर्ड फॉर लाइफ, छोकिरी जो पोर्ट्रेट, मासूम छोकिरी, हुन ते लिखी स्कैर्ड फॉर लाइफ, स्पीक्स वॉल्यूम्स ऑफ व्हाट्स हैपनिंग एवरीथिंग। हाणे तव्हां ॿुधायो त क्रिटिसाइज़ कयो गवर्नमेंट ऑफ सिंध खे या कंहिंखे बि कयो, ऐं इहो ग़लति आहे त भई मूंखे कंहिं ॿुधायो त साईं तव्हांखे ख़बर आहे सिंध में 49,000 स्कूल्स आहिनि। मुंहिंजो हा, पर साईं 19,000 गोस स्कूल आहिनि। हाणे साईं हलो गोस स्कूलनि ते रुॻो गोस स्कूलनि जी ॻाल्हियूं कयो। त मूं साईं असांजो मिनिस्टर साहिबु हो, उन मुंहिंजो साईं इहे त विया गोस स्कूल, बाक़ी 30,000 स्कूलनि जो हाल छा आहे इहो त मूंखे केरु सम्झाए। छा कैम्ब्रिज स्टैंडर्ड आहे या छा आहे, शायदि इहो त असां ॾिठो ई कोन्हे। सो एवरी नेगेटिव थिंग खे यू मस्ट लुक एट द पॉज़िटिव थिंग। ठीकु आहे, आहिनि 19,000 गोस स्कूल, हाणे छा कयूं यार। पर हू 30,000 जेके उनजो बेड़ो ॿुॾल आहे, उनखे कीअं ठीकु कयूं उहो त सोचियो न। ऐं नंबर 2 जेका मूं वटि करिकुलम खे स्क्रैप कयो। इहो जेको करिकुलम ठाहियो आहे न, हर ॿिए साल रिव्यू था कनि यार, ऑब्जेक्टिवली
सर्व नथो करे। भाउ सम्झा त अच्छा वरी सिंधीअ जा किताब था मोकिलीनि ऐं वरी अंग्रेजी में था पढ़ायूं असां 9th खां पोइ। छा पिया कयो इहो यार, ऐं केरु धणी साईं आई कोन्हे पुछण वारो। सो ऐं सेकेंडली देयर इज़ नो नीड टू रिवाइज़ द करिकुलम। हर ॿिए साल अहिड़ा प्रोफेसर वेहनि था टेक्स्ट बुक बोर्ड वारा, और हाणे असां पढ़ायूं पिया ख़बर पई न बाबा तसो सिलेबस चेंज थी वियो अथव। अहिड़ो असांखे पहिरियों ई सम्झ में न आयो त ॿियो वरी किथां पियो अचे यार। सो दिस इज़ द स्टेट ऑफ अफेयर्स, एंड एटलीस्ट द एजुकेशन डिपार्टमेंट शुड टेक अ नोट ऑफ दैट, एंड दे शुड हैव अ बेसिक सिंपल सिलेबस जेको सम्झ में अचे यार। असां को हिते को फिलोसफर आइंस्टाइन कोन पिया पैदा कयूं यार। टीचर्स वीचारी पढ़ाए कोन थी सघनि, स्टूडेंट्स त सम्झनि ई कोन थी सघनि। हाणे इहो छा आहे यार, इहो ॾिसो ऑन अ क्रिटिकल नोट। पर न, उनखां बावजूदि बि आउं चवंदुसि हाणे तव्हांखे ॿुधायां मूं वटि टीचर्स अथव थैंक्स टू गवर्नमेंट ऑफ सिंध। हीअ जेको तव्हां क्रिटिसाइज़ कंदा टीचर्स सिफारिश ते इहो, मूं वटि हिकिड़ी टीचर आहे, शी इज़ मैकेनिकल इंजीनियर फ्रॉम मेरान यूनिवर्सिटी। शी कुडंट गेट अ जॉब, जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर थी लॻी, ठीकु। ॿी टीचर आहे, शी इज़ MA इन फाइनेंस एंड इकोनॉमिक्स फ्रॉम कराची यूनिवर्सिटी, धामरा जी आहे। अमेज़िंग, वेरी टैलेंटेड, वेरी अंग्रेज़ी, कंप्यूटर्स, एवरीथिंग। ऐं अॼुकल्ह ऑनलाइन ते बि असांखे सॼी अरेंजमेंट करे ॾिए थी। हिकिड़ी मूं जेका हुतां धामरा मां डिप्लोमा इन IT, हिकिड़ी ॿी वॉलंटरी टीचर आहे जेका शी इज़ MA इन इंग्लिश वॉलंटरी, ठीकु आहे। अच्छा, पोइ वरी ॿी शइ पेंटिंग्स, त अची मुंहिंजो आर्ट कॉरिडोर ॾिसो हुते, वाह वाह, हंड्रेड्स ऑफ पेंटिंग्स। हाणे मूं पंहिंजे घर में ओपन हाउस कयो, 5 लख जूं पेंटिंग विकिणियूं वाह वाह। हिननि छोकिरियूं ठहियल, ऐं पोइ हुननि खे पैसा ॾिनमि सभु। हींअर एन्युअल डे के ₹1,00,000 जी एजाज़ तुर्क वठी वियो मूंखां पेंटिंग्स, 25,000 रुपया करे 4 आर्टिस्टनि खे ॾिनासीं। पर अमेज़िंग टैलेंट पेंटिंग जो, जेको ईअं अनटैप्ड पियो हुयो। सो मां इहो चवां थो त असांजा नींगरियूं जेके आहिनि छोकिरियूं, दे आर माशाल्लाह वेरी स्मार्ट, वेरी इंटेलिजेंट, उन वटि अपॉर्चुनिटी कान्हे। अपॉर्चुनिटी ॾियो न यार, ख़ुदा जो कसम, दे विल, इट्स अ ह्यूमन रिसोर्स, अनटैप्ड ह्यूमन रिसोर्स। And more than half of the population. More than half of the population. Especially 70% of the population is in the villages. Scared for life. Scared for life. यार come on. नाज़रीन, ही हुआ असांजा उस्ताद, असांजा डॉक्टर, असांजा PhD, असांजा इंजीनियर, असांजा वाइस चांसलर, ऐं हाणे अॼुकल्ह हिकिड़ो नियाणी जो स्कूल संभालींदड़ जनाब डॉक्टर फैज़ुल्ला अब्बासी साहब। फैज़ुल्ला अब्बासी साहब खे ब्रेस्ट जी कैंसर थी, ऐं पोइ छातीअ जो हिकिड़ो हिसो कटायूं, ऐं पोइ उनजे बावजूदि बि चए थो त ॾुख सुखनि जी सूंहं आहिनि, ऐं ॾुखनि जे हूंदे बि माण्हू ख़ुशि रही सघे थो, ऐं उनखे ख़ुशि रहणु अचे थो। उहो पॉज़िटिव ऐं मस्बत ऐं हाकारी शयूं करे सघे थो ऐं करे ॼाणे थो, ऐं हू डार्क शयूं बि ॾिसे थो, ऊंधा बि ॾिसे थो, पर उनखे सोझिरे में बि यकीन आहे। हुनजो ख़्यालु आहे त असांजा जेके 19,000 घोस्ट स्कूल आहिनि, उन्हनि ते ॿाकर कुटो मचाइण बि ज़रूरी आहे, पर जेके बाक़ी 30,000 स्कूल आहिनि, उन्हनि जी अहलियत जाचणु उनखां वधीक अहम कमु आहे। उन्हनि स्कूलनि खे सुठो बणाइणु उनखां वधीक अहम कमु आहे। साईं खे उस्तादनि जे मुख़्तलिफ़ हड़तालुनि जो, बाइकाटनि जो, न पढ़ाइण जो, उन ते साईं खे ॾुख आहे, एतिराज़ु आहे, पर साईं पाण शागिर्दनि जी लड़ाइयुनि खे कीअं एनर्जी में तब्दील कयो आहे, उहो सभु तव्हां हिन इंटरव्यू में ॾिठो आहे। साईं जी घरवारी गुज़ारे वई, साईं जा ॿार अमेरिका में था रहनि, साईं हिते कॾहिं ॻोठ में कॾहिं शहर में, ऐं बक़ौल साईं जे त शहर में रही उहो कोशिशि कंदो आहे त घणो वक़्तु ॻोठ में गुज़ारे, घणो वक़्तु पंहिंजे नियाणियुनि सां गुज़ारे, घणो वक़्तु स्टूडेंट सां गुज़ारे, घणो वक़्तु तालीम सां गुज़ारे, घणो वक़्तु तरक़ी सां गुज़ारे, ऐं घणो वक़्तु गुलनि जहिड़नि नंढड़नि ॿारनि जूं नंढियूं नंढियूं सोभूं ॾिसी ख़ुशि थी गुज़ारे। जनाब फैज़ुल्ला अब्बासी जे हिन इंटरव्यू खे मां कीअं था ॾिसो, ऐं असांजी हिन कोशिशि खे वेंदे वेंदे तव्हांखे इहो ॿुधायां त जेके बि शागिर्दियाणियूं, जेके बि छोकिरियूं, जेके बि नियाणियूं
उन्हनि खे साईं जे इंटरव्यू खां पोइ हाणे ज़िंदगी मां डिॼण जी का बि घुरिज कोन्हे, पंहिंजी ज़िंदगी खे मुनवर करण जी, उनखे चिमकाइण जी घुरिज आहे। अवां मां जेके बि कामयाबु औरतूं आहिनि, कामयाबु छोकिरियूं आहिनि, कामयाबु नंढड़ियूं ॿारड़ियूं आहिनि, उहे सभु जो सभु असांखे सॾु कयो। असां तव्हांजे मार्फत वरी सॼी सिंध खे ॿुधाईंदासीं त हीअ छोकिरी, हीअ न्याणी, हीअ नारी, हीअ ज़ाल, हीअ भेण, हीअ माउ, इहा केॾी त बहितर आहे, हिन केॾियूं त कामयाबियूं कयूं आहिनि। साईं फैज़ुल अब्बासी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू। Thank you very much again. It was a pleasure. I think I enjoyed the interview. Thank you. Thank you very much.